बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सोजरो न्यूज़ में भली कार। मीरपुर माथेलो में सोजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब जिसकम ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़ मीर सन लाशारी सनाउल्ला चाचड़ एडवोकेट नदीम मलाणो ऐं ॿियनि बेटाई मीडिया सेंटर मीरपुर माथेलो पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ज़िले इंतज़ामिया ऐं डीलरनि जी मिली भगत सबबि आबादगार यूरिया भाण लाइ परेशान आहिनि ऐं खाद जो ब्लैक ते विकिरो जारी आहे। उन्हनि चयो त ताज़ो बरसाति पवण सबबि कणिक जे फसल खे खाद जी सख़्त ज़रूरत आहे। खाद न मिलण करे आबादगारनि खे लखें रुपयनि जे नुक़सान जो अंदेशो आहे। उन्हनि वधीक चयो त जेकॾहिं आबादगार वक़्त ते कणिक खे खाद न ॾेई सघिया त घोटकी ज़िले अंदरि कणिक जो बहिरान पैदा थींदो, जंहिंजी ज़िम्मेवारी ज़िले इंतज़ामिया जी हूंदी। उन्हनि नेब, एंटी करप्शन, सीशन कोर्ट ऐं ॿियनि क़ानूनी इदारनि खे अपील कई त हू पाण मुरादो नोटिस वठी डीलरनि जो रिकॉर्ड चेक करे त उन्हनि खे रोज़ानो जी बुनियाद ते केतिरियूं बोरियूं मिलनि थियूं ऐं उहे केॾां मोकिलियूं वञनि थियूं। जिसकम अॻुवाण डिप्टी कमिश्नर घोटकी उस्मान अब्दुल्ला ऐं ॿियनि खे चिताव ॾिनो त आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कंदड़ डीलरनि रोशन लाल, पवन कुमार ऐं ॿियनि ख़िलाफ़ फ़ौरन कार्रवाई करे आबादगारनि खे खाद ॾिनी वञे, न त ॿी सूरत में सूमर ॾिहाड़े मीरपुर माथेलो में शटर बंदि हड़ताल कई वेंदी।